बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों की आयो ठीक आयो, मैं यासिर सनानी। कमराणी वाके कमराणी कसम सां ओरिजिनल माना मजूर पियो लॻी तूं आहे बेकरी तुंहिंजी हाणे तुंहिंजे हथ में आहे। छा कयूं, कम तो करणो पवंदो न, सिखणो इहो पहिरियां बि करी आहे न। सही आहे, हाणे सिखणो पवंदो। छा हाणे तो सिख तो सही। सही आहे सही आहे। बेकरी तो कम तो पगार ते थोड़ी हूंदासीं। चई न सॼी बेकरी खाली लॻी पई आहे। पंहिंजी शइ आहे, पाण सिखंदासीं, पाण ठाराईंदासीं न। बिलू वाह, कम सही पियो लॻे। सिखी है ना। हाल सही है सही है। ये छा है नाज़म? उस्ताद नाज़म ॾिस बाबा, ॾिस कारीगर थी उस्ताद नाज़म। पालो ये करे सुधर करो, तरक्की कौन करे हैं? फेसबुक ते मोकलो। मैं पेदा कुछ कर सही आहे। चाय वाज फंटास्टिक। तव्हांजा पैसा अॻु में उनखे मिलिया हुआ 10,000 रुपया ऐं माशाल्लाह तव्हांखे बकाया 9,000 तव्हांखे। मतलब पेमेंट पूरी थी वई ट्राली जी? जा ठीक है माशाल्लाह। तव्हांखे मिलिया ख़ैर सां ठीकु आहे। उस्ताद खे ॿुधाए छॾिया ऐं आईंदा बि घुराईंदासीं। सही, उहो वरी पोइ असां तव्हांखे तव्हांजी पर्ची आहे, तव्हांजी अमानत आहे। ठीक ठीक ठीकु आहे। ओके सर, डन। ए मथे हलिया हाणे हिकिड़ो नओं आयो अथई। अंदर बार ये पुरानी मस्जिद। अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? उमेद त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो।
सराऊं ही पेरू वीडियो ठाहे रहियो आहे हिते पंहिंजे सब्जी जे बारे में तमामु बहितरीनु रेट आहिनि हिते ऐं तमामु मतिलबु जेतिरो थी सघे ज़बरदस्त में ज़बरदस्त शइ हिते मिलंदी तव्हांखे का बि शिकायत जो मौक़ो कोन मिलंदो हिकिड़ो चकर अचो साबुराओ मां टीकमदास साबुराओ जे नाले सां ही दुकानु मशहूरु आहे तव्हां अचो कुझु वठी ॾिसो पसंदि ईंदो ऐं इनशाला पसंदि ईंदो एतिरो मूंखे यकीन आहे तव्हां हिते छा था कयो? असां हिते सब्जी शॉप खोलियो आहे दुकानु आहे पंहिंजो जी जी डेली ताज़ी भाॼी ईंदी आहे आई कान्हे सेठ वियो आहे खणण वियो आहे अच्छा ॾिसी सघो था ज़बरदस्त हिन में को बि गुंजाइश जी ज़रूरत ई कोन्हे असां ग़लति शइ ॾियूं या ग़लति वठूं जी जी ऐं मुनासिब रेटनि ते सभु शइ आहे तव्हां असां वटि तव्हां ॾिसी सघो था अच्छा अच्छा ॿियो छा था खवायो तव्हां? सर ॿियो प्लस में भाॼी बि आहे असां वटि अच्छा ये सब्जी मार्केट में सब्जी वो तरह तरह फ्रूट है जी जी ये एप्पल थी हो या ऑरेंज थी हो अच्छा बनाना थी हो ओ तव्हां किथां वठी था अचो? सर असां सकरण माना वठी दाल का सकरण चलो ठीकु आहे माशाअल्लाह असुर जी अज़ान अचे पई असां वीडियो एंड कंदासीं तव्हांखे वीडियो सुठी लॻे तव्हां सब्सक्राइब कयो शेयर कयो कमेंट्स कयो अल्लाह हाफ़िज़।